समा मौला बत्ती बंद कर, बत्ती बंद कर। प्यारे वासियों फ्लैश बंद कर। हमोसा करायल सिंधु दरिया बचायो तहरीक जी नुमाइंदगी कंदड़ मोज़ी सभी के सलाम, सभी के नमस्ते। मुझो हूँ तो मुझा नाना भोरनारो पर मुझो ताल्लुक उमरकोट सा पर वो जॾहिं जॾहिं हिन मोहल्ले में आयो आहियां ख़ासि तौर ते 2013 खां पोइ जॾहिं मखदूम शाह महमूद कुरैशी साहब हितां खां इलेक्शन लड़िया हुआ तॾहिं खां मूं जॾहिं बि हिन ॻोठ में पेर पातो त मूंखे बेपनाह इज़त ऐं प्यार मिलियो आहे। उन इज़त ऐं प्यार जो ऐं मक़बूल आहियां ऐं शायदि कॾहिं बि लाइ न सघां। अॼु शुक्रगुज़ार आहियां इमाम गाज़ी ऐं संदसि टीम जो जिन इहो प्रोग्राम मुनक़द कयो ऐं पाण खे हिक ॿिए सां ॻाल्हाइण जो मौक़ो पिणु फ़राहम कयो। बुनियादी तौर ते हीअ जेको इलेक्शन थी रही आहे उहो पाणी जे मामले में थी रही आहे। पहिरीं अॻे ई जेके असां सां मसाइल हुया उहे घटि न हुया। पोइ पाणी पीअण जो न हो, सिहत जी का सहूलत न आहे, तालीम न आहे, बिजली न आहे, कारोबार कोन्हे, नौकरियूं कोन्हनि, अमन अमान कोन्हे। हीअ जॾहिं सभु मसइला हुआ त अचानक हिकु अहिड़ो वार थियो आहे सिंध ते जो सिंध जो वजूद ख़तरे में पइजी वियो आहे। हीअ जेको कैनालनि जो ये बारड़ा नारो हणनि था पिया पूरी सिंध ॿार निकिरी आहे त कंहिं दरिया ते धाड़ो नामंज़ूर जी ज़रूरत आहे। जेकॾहिं ही कैनाल ठहनि था नारी ज़मींदार सभु बुख ते अची वेंदा ऐं उन ते अची वेंदा ऐं उन सां गॾोगॾु जेको अवां जे दम ते हिन हारी जे दम ते हिन फसलुनि ऐं पोखी जे दम ते जेके शहर आबाद आहिनि उहे बि तबाही बर्बाद थी वेंदा। हाणे इहो जॾहिं मंज़ूरी ॾिनी वई इहो ऐवान सदर में वेही आसिफ ज़रदारी इहो मंज़ूरी ॾिनी। हुन सोचियो त छा लाइ ॾिनी, इन लाइ ॾिनी त हिननि खे जेको इक़्तिदार मिलियल आहे उहो पूरो आहे। हीअ अवाम जे मैंडेट जी नुमाइंदगी कोन था कनि। ज़ाहिरी ॻाल्हि आहे जेके हिननि खे इन्हनि कुर्सियुनि ते विहारनि था ऐं मुफ़्त में विहारनि था हू पंहिंजा कम वठनि था। हिन उन जी मंज़ूरी ॾिनी ऐं सोचियो त भई पुलिस असांजी सिंध में हुकूमत असांजी, ज़िले जो चेयरमैन असांजो, असांजो नाइब चेयरमैन हाणे पाड़े जो, यूनियन जा चेयरमैन असांजा, पुलिस असांजी, सभु असांजो केरु ॻाल्हाए। पर सिंध जो शहर खे अंदाज़ो ई कोन हुयो त सिंध जो माण्हू हाणे एॾो बाशऊर थी चुको आहे त जीअं उन मंज़ूरी ॾिनी उतीअं ई भरपूर एहतजाज पूरे सिंध में शुरू थी वियो आहे। ऐं हाणे नानी वेड़ो जेको आहे हिननि जो उहो ॾिसो, हिन जो नानी वेड़ो ॾिसो। कॾहिं एहतजाज कनि था त कॾहिं असेंबली में गोड़ कनि था पिया ऐं कॾहिं बिलावल भुट्टो चए थो त ही क़ौम परस्त जेकी उहे माण्हू ॿाहिरि निकिता आहिनि जेके पाकिस्तान तोड़णु चाहिनि था। बाबा जी कैनाल निकिता त पाकिस्तान खे ख़तरो आहे, कैनाल न निकिता त पाकिस्तान खे ख़तरो कोन्हे। ऐं आनी जो ॿियनि ते इल्ज़ाम हणे बिलावल साहब पंहिंजे पीउ खां पुछ त तो आख़िर मंज़ूरी ॾिनी छो। हाणे मंज़ूरी ॾेई तव्हां सम्झो था त माण्हू तव्हांजी ॻाल्हियुनि ते एतमाद कंदा, माण्हू तव्हांजी ॻाल्हियुनि ते कंहिं बि सूरत में एतमाद न कंदा। हाणे हिकिड़ी तरफ़ त ही पानी जो सौदो कयो वियो त ॿिए पासे सिंध जे ज़मीननि जो सौदो कयो वियो।
घर में 2 लाख एकड़ ज़मीन खानगी कंपनी खे ॾिनी वई आहे, प्राइवेट कंपनी खे, जेके थर्जा माण्हू जिन हिननि खे वोट ॾिनो हिननि खां सहूलियतूं घुरियूं हिननि उन्हनि खां जेके चवंदा रोटी कपिड़ा और मकान, हिननि रोटी कपिड़ा और मकान घर वारनि जी खसे वरिती, उहो त मुल्क वारनि खे ऐं हुननि खे बेघर करे छॾियो। पूरी दुनिया में हिकिड़ो राय जो सूल आहे त जिते तव्हां रहो था त हुकूमतूं चवंदियूं आहिनि त इहा ज़मीन हुननि खे अलाट करे ॾिजे। हीअ वरी हिननि ऊंधो सिस्टम करे त जिते तव्हां रहो पिया हुननि खां ज़मीन खसे वरी प्राइवेट कंपनियुनि खे ॾिजे। हाणे इन रुगो ज़मीन ॾिनी वई आहे, पर हाणे उन लाइ फर्श कैनाल तां वाह कढी पाणी खणी वेंदा, हिकिड़ो पाणी होॾां खणी ईंदा, हिकिड़ो पाणी कोयले लाइ खणी ईंदा आहिनि। हाणे बाक़ी जेको पाणी बचियो आहे 800 क्यूसेक जेको उते पहुचे थो, उन मां हीअ जेके हेठि आहिनि थरवा छोरवा कोटवा हीअ सभु जे वॾा वॾा वाह आहिनि, इहे सभु तबाह ऐं बर्बाद थी वेंदा ऐं हुतां जो माण्हू बेरोज़गार थी वेंदो ऐं हुतां जो वॾेरो हुतां जो जेको आहे हारी नाली उहो बुखनि ते अची वेंदा। हिन जी का बि अहिड़ी पॉलिसी कान्हे जेको पाण लाइ बहितर हुजे। हीअ जेका इलेक्शन आहे उन इलेक्शन में मूंखे सिंधु दरिया बचायो कमेटी नामज़द कयो आहे त उहो इलेक्शन लड़ा ऐं उमरकोट जी आवाम ते हाणे उन्हनि खे उमेद आहे त हाणे हीअ इलेक्शन जेका आहे ॿिनि फर्दनि जे विच में न आहे, इहो इलेक्शन लाल बाली ऐं सभा कानपुर साहिबा जे विच में न आहे, इहो इलेक्शन ॿिनि नज़रियनि जे विच में आहे। हिकिड़ो नज़रियो उहो जेको सिंध खपाइण चाहे थो, सिंधु दरिया विकिरणु चाहे थो, सिंध जा वसीला विकिरणु चाहे थो, जंहिंजी नुमाइंदगी पंहिंजो सभा टाइमो सभा करे। ॿिए पासे सिंध जा आशिक़ कयो जेके ही सभु पार्टियूं आहिनि जेके सिंधु दरिया बचाइण लाइ गॾु थिया आहिनि, हुननि मूंखे पंहिंजे इलेक्शन में नुमाइंदो मुक़ररु कयो आहे त यकीन आहे त सॼे सिंध जूं नज़रूं अवाम ते आहिनि त उमरकोट जी अवाम सिंध दुश्मन सां गॾु थिए थी या सिंध जे आशिक़नि सां गॾु थिए थी। इन करे हुननि जूं वॾियूं उमीदूं अवामी आहिनि ऐं ख़ासि तौर ते जो मूंखे नामज़द कयो वियो इन लाइ नामज़द कयो वियो त हिते अक़लियती बिरादरी जेको आहे उहो अक्सरियत में आहे, 52% वहे थी हिंदू बिरादरी। इन करे हिंदू बिरादरी ते अञा बि वधीक हिकिड़ो जेको माण्हुनि जी उमेद आहे ऐं मूंखे यकीन आहे त उमरकोट जी हिंदू बिरादरी सॼी सिंध खे मायूस न कंदी ऐं सिंधु दरिया बचायो तहरीक खे वोट हाणे जेका ये हिंदू कम्युनिटी आहे जिन हमेशह पीपल्स पार्टी के पान चवनि था वोट कयो आहे, हाणे उन जे हवाले सां तव्हांखे कुझु फिगर्स ॿुधायां ॿ शयूं ॿुधायां त उमरकोट ज़िले में हर महीने में 70 माण्हू ख़ुदकुशी करे छॾनि था। इहे पुलिस जा अंगचर आहिनि जेके रिपोर्ट नथा थियनि उहो उन खां वधीक आहिनि ऐं उन्हनि 70 माण्हुनि में अक्सरियत कोलियुनि भीलनि ऐं केगवाड़नि जी आहे। पीपल्स पार्टी दावा करे थी त असां अक़लियत खे वॾो जेको आहे बेनिफिट ॾींदो आहे, बाबा बेनिफिट ॾींदो आहे जेकॾहिं उहे अमीर थी विया आहिनि मुआशी तौर ते हुननि जा हालात सुठा थी विया आहिनि त उहा आख़िर ख़ुदकुशी छो था कनि। हींअर 600 नौकरियूं जेके हिननि पुलिस जूं आयूं उहे 600 नौकरियूं हिननि वॾेरनि जे हवाले कयूं, भोतारनि जे हवाले कयूं ऐं 600 नौकरियुनि में पुलिस आ रही मेरिट ते हिकिड़े वकील जे माण्हू खे नौकरी कोन्हे मिली, छाकाणि जो हीअ सम्झनि था त वॾेरे खे ख़ुशि करियो, वॾेरे खे ॾियनि था, वॾेरा अॻियां विकिणो छॾनि था। हीअ मेरिट जो जनाज़ो पूरी सिंध मां निकिरी चुको आहे ऐं मुंहिंजा बच्चा पढ़ायो था, उन्हनि खे तालीम ॾियो था, बुख कढे पेट ते पथर ॿधी उन्हनि खे पढ़ायो था, जॾहिं अॻियां वञी उहे इम्तिहान पास कनि था, जॾहिं भीलनि जा ॿार कोलियुनि जा ॿार अवां जा ॿार नवे मार्कूं खणनि था त उन खे ई नौकिरी नथा ॾियनि ऐं जेको 33 मार्कूं कोन था खणनि उन खे ई ऑर्डर ॾियनि था। अक़लियती बिरादरी अवां सां सॼी सिंध बि वॾे पैमाने ते उमेद रखे थी। उमेद आहे मुंहिंजो निशान मोर आहे ऐं मोर उहो निशान आहे जेको जन्नत जो पखी आहे।
मोर जो निशान है जो को पाकीज़ा है जो को पवित्र है जो को कृष्ण भगवान के मुकुट में मोर जो खंभ मिलंदो आहे इहो मंदिर में भी मिलंदो बाज़ारनि ते भी मिलंदो दरगाहनि ते भी मिलंदो इहो ख़ुशी जो उजाड़ आहे इहो पानी जो उजाड़ आहे इहो ख़ुशहाली जो उजाड़ आहे इहो मोर निशान आहे असांजो निशान कूफे जो निशान आहे असांजो निशान जुल्म जो निशान आहे असांजो निशान ज़्यादती जबर जो निशान आहे असांजो निशान खून जो प्यासो नाहे पानी जो प्यासो असांजो निशान आहे उन ते ठपो हणी 17 अप्रैल ते उन ते मोर ते ठपो हणी पूरी दुनिया खे अॼु पैगाम ॾिजो उमरकोट जी आवाम दरिया सिंध सां मोहबत करण सां गॾिजी आहे पाकिस्तान